प्यारे दोस्तों, अस्सलाम वालेकुम। सिंधी अदब जे ख़ूबसूरत तख़यलुनि मां मोहम्मद इब्राहिम खोखर अॼु तव्हां सां सिंधीअ में मुखातिबु आहियां। मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मुंहिंजा अक्सर वीडियोज़ इंग्लिश लैंग्वेज में हूंदा आहिनि, छाकाणि त मां अंग्रेज़ी अदब जो उस्तादु आहियां। पर अॼु मां कुझु सिटूं जेके पाण लिखियूं आहिनि उहे तव्हांजे साम्हूं, तव्हां दोस्तनि, शागिर्दनि ऐं जेके असांजा आम ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे साम्हूं पेश करणु चाहियां थो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हां पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए ॿुधाईंदव त तव्हांखे मुंहिंजी हीअ कोशिशि केतिरी सुठी लॻी। कुझु सिटूं आहिनि। तोखां अॼु विसरी विया आहियूं, केॾो ॾिस विखरी विया आहियूं। तोखां अॼु विसरी विया आहियूं, केॾो ॾिस विखरी विया आहियूं। तुंहिंजा मुंहिंजा रिश्ता छा हुआ, तुंहिंजा मुंहिंजा रिश्ता छा हुआ। हर रिश्ते मां निकिरी विया आहियूं। हर मंज़िल ते उजाड़ रस्ता, हर मंज़िल ते उजाड़ रस्ता। इम्तिहान मां उकरी विया आहियूं। केॾा कोल करार क्या हुआ, केॾा कोल करार क्या हुआ। सभिनि खां मुकरी विया आहियूं। तुंहिंजे पाड़े में सुबुह सवेरे, तुंहिंजे पाड़े में सुबुह सवेरे। ख़तरा खणी उसरी विया आहियूं। तोखां अॼु विसरी विया आहियूं, केॾो ॾिस विखरी विया आहियूं। हिकिड़े ॿिए तख़यल मां कुझु सिटूं तव्हांजे साम्हूं पेश कजंदियूं। फिरौन ॼण थियनि था माण्हू, क्यास न को कनि था माण्हू। फिरौन ॼण थियनि था माण्हू, क्यास न को कनि था माण्हू। पंहिंजनि सां झेड़े पोइ मग़रूर बि थियनि था माण्हू। दिलियूं टोड़े पोइ अक्सर, दिलियूं टोड़े पोइ अक्सर माफ़ियूं वठनि था माण्हू। मुंहिंजे कचे नंढड़े घर ते, मुंहिंजे कचे नंढड़े घर ते टोक ठठोल कनि था माण्हू। सच जी सारा लिखो था जे, सच जी सारा लिखो था जे। इल्ज़ाम पोइ मढ़नि था माण्हू। कूड़ ऐं कूड़ी अना ख़ातिर, कूड़ ऐं कूड़ी अना ख़ातिर पाण खे बि ठॻनि था माण्हू। ऐं इम्पॉर्टेंट सिटूं त वोट वठी पोइ हमेशा, वोट वठी पोइ हमेशा सिंध खे बि फुरनि था माण्हू। लिखी पढ़ी कामोरो थी पोइ, लिखी पढ़ी कामोरो थी पोइ क़ौम खे बि लुटनि था माण्हू। ऐं आख़िर में त जीए सिंध जो नारो हणी, जीए सिंध जो नारो हणी दिलियूं अक्सर खटीनि था माण्हू। फिरौन ॼण थियनि था माण्हू, क्यास न को कनि था माण्हू। कुझु चौसठ आहिनि। जीए सिंध जो जोधो आहियां, जीए सिंध जो जोधो आहियां। हीमूं होशूं दोधो आहियां। पंहिंजनि लाइ पाक पवित्र, पंहिंजनि लाइ पाक पवित्र धारियुनि लाइ ॼण शोधो आहियां। जीए सिंध जो जोधो आहियां। हुस्न जो हुकुम अखियुनि ते पर, हुस्न जो हुकुम अखियुनि ते पर देस जे सूरनि जो छा कजे। हुस्न जो हुकुम अखियुनि ते पर देस जे सूरनि जो छा कजे। महबूब खे दिलि जे क़दमनि में पर थर जे मोहरनि जो छा कजे। मूं लाइ तूं मस्जिद जा पवित्र पर, मूं लाइ तूं मस्जिद जा पवित्र पर सिंध मूं लाइ सभ खां वधीक आ। मूं लाइ तूं मस्जिद जा पवित्र पर सिंध मूं लाइ सभ खां वधीक आ। तोसां नीह जा नाता आहिनि दिलबर, तोसां नीह जा नाता आहिनि दिलबर पर सिंध जी मिटी मुंहिंजो नसीब आ। मूं लाइ हूंदो इम्तिहान वॾो, मूं लाइ हूंदो इम्तिहान वॾो जे मूंखे चूंड करणी पए। मूंखे मुंहिंजी सिंध मिठी आ, मूंखे मुंहिंजी सिंध मिठी आ। भली तुंहिंजी कावड़ सहणी पए। मूं लाइ हूंदो इम्तिहान वॾो जे मूंखे चूंड करणी पए। तव्हां तमामु दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। उमेद त नंढी कोशिशि तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। तव्हांजो पंहिंजो मोहम्मद इब्राहिम खोखर।